हिन साल सिंध में पहिरें सीआर जो बरसाति सुभाणे 30 दिसंबर जे शाम राति खां सिंध में दाख़िल थींदो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसातनि जा इम्कान दिसिजनि पिया, यानी सिंध जे तमामु इज़िलानि में इंशाअल्लाह। इन बाबति अवां दोस्तनि खे हिकु कंफर्म ऐं तफ़सीली मौसम रिपोर्ट ॾींदुसि। वीडियो शुरू थियण खां पहिरीं नंढो गुज़ारिश आहे त असांजे पेज ते नओं आहियो त असांजे पेज खे हिकु भेरो ज़रूरु फॉलो करियो, वीडियो खे लाइक, वीडियो खे अॻियां सिंध जी ज़मीनदार आबादी और हारी दोस्तनि ताईं शेयर कयो, छो त हिन साल सीअर जो काफ़ी टाइम गुज़री चुको आहे। का बि सिस्टम, का बि बरसाति असांखे ॾिसण में न पई अचे ऐं हीउ पहिरियों को बरसाती सिस्टम आहे, पहिरियों को सिस्टम आहे जेको सिंध में दाख़िल थी रहियो आहे ऐं उमेदु आहे त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसातनि जा इम्कान यानी मौजूदु आहिनि। सभ खां पहिरियों अगरि ॻाल्हि कजे त बलूचिस्तान मां अॼु 29 दिसंबर ही सिस्टम दाख़िल थींदो। बलूचिस्तान जे बेशितर इलाइक़नि में बरसाति वसंदा। सिंध जी ॻाल्हि कजे त सुभाणे 30 दिसंबर जे शाम राति खां ओलह सिंध, जंहिंमें कराची, खीरचाट, कोहिस्तानी इलाइक़नि, नूरियाबाद, खीरतर, वाही पांदी, दादू, मोरो, सेहवन यानी शहादत कोट, कंबर, लारकानो, उत्तर ओलह सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जैकमाबाद यानी 30 दिसंबर जे शाम राति खां ही सिस्टम दाख़िल थींदो। किथे हल्की, किथे रिमझिम, किथे दरमियानी, किथे कनी कनी बरसाति, हल्को फुल्को वसण जा इम्कान मौजूदु आहिनि। हीउ सिस्टम 30 दिसंबर जे शाम राति खां ऐं 31 दिसंबर सिंध जे मथां पंहिंजी गुज़र कंदो। इन विच में अगरि ॻाल्हि कजे त हिन सिस्टम मां यानी 30 दिसंबर जे शाम राति खां ऐं 31 दिसंबर सिंध जे काफ़ी इलाइक़नि में तफ़सीलन अगरि ॻाल्हि कजे त कराची, ठट्टा, बदीन, सिजावल, टंडो मोहम्मद खान यानी ठट्टा, बदीन, लार, साहिली पट्टी जे इलाइक़नि में ऐं थरपारकर, उमरकोट, मीरपुर ख़ासि, खिपिरूअ, नंगर पारकर, दीपलू, मिठी, छाछरो ऐं ॾाहिली, डिगिरीअ, झोडो, टंडो अलियार, जामशोरो, मटियारी, हैदराबाद यानी सांगन, अछरो थर, शहरारपुर, शाहपुर चाकर या अछरो थर, सालेपट, सखर, लारकानो, घोटकी, डहरकी, पन्नो आकल या कंदकोट, कश्मोर, खैरपुर मीरस, खैरपुर शिकारपुर यानी उत्तर सिंध, ओलह सिंध जे इलाइक़नि में, विचोली सिंध ऐं ॾखण सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सॼे सिंध में हिन सिस्टम जो गुज़र हूंदो, जंहिं सबबि सिंध जे तमामु इज़िलनि में, तमामु नंढनि वॾनि शहरनि में मुमकिन आहे त किथे कनी कनी, किथे रिमझिम, किथे हल्की बरसाति ऐं मुमकिन आहे त किथे दरमियानी बरसाति ॾखण सिंध या उत्तर सिंध जे इलाइक़नि में ॾिसण में अचे। ऐं हीउ कमज़ोर सिस्टम आहे, एतिरो ताक़तवर या वॾो सिस्टम न आहे। अलबत्ता 30 दिसंबर जे शाम राति ऐं 31 दिसंबर खां हिन सिस्टम जो सिंध जे मथां गुज़र हूंदो। किथे हल्को, किथे फुल्को, किथे रिमझिम, किथे दरमियानी बरसाति मुमकिन आहे, रद्द नथो करे सघिजे। बाक़ी हिन सिस्टम मां काफ़ी इलाइक़ा रहिजी सघनि था, किथे बरसाति न वसी सघे थो, वरी हल्को फुल्को, एतिरो ख़तरनाक या वॾो सिस्टम न आहे। हवाउनि जी ॻाल्हि कजे त हवाउनि में अॼु जेका उतर जूं आहिनि उन में त काफ़ी हद तक घटिताई अची वेंदी। सुभाणे 30 दिसंबर ऐं 31 दिसंबर ॾखण सिंध, विचोली सिंध यानी ओलह ॾखण जूं हवाऊं शुरू थी वेंदा। 1 जनवरी खां हिन सिस्टम सिंध खां ख़तमु थी वेंदो ऐं 1 यानी जनवरी खां उत्तर जूं हवाऊं दुबारा शुरू थी वेंदा। मौसम साफ़ ऐं नॉर्मल रहंदो। सीअ जी टेम्परेचर फ़िलहाल मुताबिक़ नॉर्मल रहंदो जेको जारी आहे। वधीक सिंध जे हर वक़्त जे मौसम अपडेट जे लाइ असांजे हिन पेज खे फॉलो करियो, वीडियो खे लाइक करियो, वीडियो खे अॻियां सिंध वासियुनि ताईं शेयर कयो। नूर अली मरी बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह नगहबान।